अस्सलाम वालेकुम। अच्छा, मॉडल पेपर नंबर 18 असां डिस्कस करे रहियासीं। पेश आहे उनजो हिसो ॿियो ऐं पहिरें हिसे में मां जेको आहिनि सो पहिरें खां MCQs खां वठी करे 50 MCQs ताईं उहे डिस्कस कया हुआ। अगरि उहे तव्हां न आहिनि ॾिठा त पहिरियां उहे ॾिसो, उनजी डिस्क्रिप्शन में जेका आहे सो मां लिंक ॾेई छॾी आहे। हाणे असां 51 खां जेको आहे सो शुरू कंदासीं। त 51 ते वञण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली उनखे सब्सक्राइब करे छॾियो, ठीकु आहे। अच्छा, हीअ आहे 51 हिते। सवाल आहे, शहर जे पहिरें मिसरे खे चइबो आहे मिसराए उला, ठीकु आहे। अवल जेको हूंदो आहे मिसरो, यानी लाइन उहा जेका शहर जी पहिरीं लाइन हूंदी आहे उनखे इहो चइबो आहे। ऐं ॿिए खे जेको आहे सो उला आहे ऐं उनखे आख़िर वारो चइबो आहे, ठीकु आहे। अच्छा, अव्वल न अथव, ओला अथव, ठीकु आहे, इहो नोट कयो। सवाल नंबर 52, किताब रूपोश मोहब्बत जो लेखक आहे चंदर केसवाणी। सवाल नंबर 53, एनिमल स्पिरिट्स जी माना आहे सेहतमंद। सवाल नंबर 54, सिंधी ब्राहवी ॿोलीअ जो तक़ाबली जाइज़ो नाले किताब जो लेखक आहे डॉक्टर दाद मोहम्मद बिरोही। सवाल 55, नामियारे कहाणीकार ऐं सहाफ़ी हफ़ीज़ शेख कहिड़े साल लाॾाणो कयो? 1971 में। सवाल 56, मुर्शदनि ख़िलाफ़ सिंधीअ में घणा किताब कंहिंजा लिखियल आहिनि? मोहम्मद उस्मान डीपलाई जा। सवाल नंबर 57, नसर जो उहो कहिड़ो क़िस्म आहे जंहिंमें कंहिं शख़्स, शइ या मुनज़िम या जंहिंमें कंहिं शख़्स, शइ या मंज़र खे पेश कंदे उनजी सभिनी ज़रूरी जुज़नि जो ज़िक्र कयो वेंदो आहे? ख़ाका, नाविल वग़ैरह हिन क़िस्म जो नसर आहिनि। त इहो थींदो तारीफ़ी नसर, ठीकु आहे। सवाल नंबर 58, ही कंहिंजो शेर आहे? जवाबु नाज़ लतीफ़ी जो। सवाल नंबर 59, हीअ शाइरी कंहिंजी आहे? हमल फ़क़ीर जी। सवाल नंबर 60, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब दुनिया दोरंगी जो लेखक आहे आगा ग़ुलाम नबी। सवाल नंबर 61, किताब नीलो पखी जो लेखक जो नालो आहे दीवान साहब सिंह शाहाणी। हीअ बि नोट कयो, अहम आहे। हीअ दुनिया दोरंगी बि अहम आहे, आगा ग़ुलाम नबी ख़ान जो, ठीकु आहे, किताब। अॻिते था हलूं। उनखां पोइ सवाल नंबर 62, अप्स एंड डाउन्स जो मतिलबु आहे लाहा चाढ़ा। सवाल नंबर 63, लॉन्ग एंड शॉर्ट जो मतिलबु आहे हासिल नतीजो। सवाल नंबर 64, आयोएस जे नावेल जो तर्जुमो दिलि जो बंदर जे नाले सां कयो आहे, कंहिं कयो आहे? बदियुद्दीन शाह राशिदी। सवाल नंबर 65, ही शेर कंहिंजो आहे? इहो फैज़ मोहम्मद सियाल जो। सवाल 66, ही कंहिंजी शाइरी आहे? हुसैन बख्श मुर्तज़ाई जी। सवाल 67, किताब गिरम जूं आखाणियूं जो मरतब आहे केरु? ख़ान साहब मुरीद अली। सवाल नंबर 68, फेयर एंड स्क्वायर जी माना आहे खरो दयानतदार। सवाल नंबर 69 आहे फ्राम बेड टू वर्स जो मतिलबु आहे बद खां बदतर, ठीकु आहे। अॻिते था हलूं। अच्छा, सॉरी, उनखां पोइ जेको आहे असांजो सवाल नंबर 70 आहे, ही कंहिंजो आहे? ही शेर कंहिंजो आहे? इहो वाजिद जो। सवाल 71, ही शाइरी कंहिंजी आहे? मोहम्मद तकी शाह हनफी जी। सवाल 72, ही कंहिंजो शेर आहे? मोहम्मद यूसुफ मुसाफ़िर जो। सवाल 73, वंस फॉर ऑल जो मतिलबु आहे कतई तौर ते। सवाल 74, फ्राम टाइम टू टाइम जो मतिलबु आहे कॾहिं कॾहिं। सवाल 75, ख़ाकनि ते मुश्तमिल किताब, हाणे किताब जो नालो हेॾे लिखियो आहे, हिते क्लियर न आहे। मोहतनी मशल जो लेखक आहे, यानी हीअ ख़ाकनि जो किताब मोहतनी मशल जो लेखक तनवीर अब्बासी आहे। अच्छा, तनवीर अब्बासी जा ॿिया किताब जेके सिज तिरीअ हेठां, इहो शाइरी जो किताबु आहे तनवीर अब्बासी जो। ॿियो किताबु आहे सभिनी खां सुहिणी साबिया। हाणे हिन किताब में तनवीर अब्बासी जूं तक़रीरूं ऐं लेक्चर आहिनि, ठीकु आहे। सवाल नंबर 76, कहाणियुनि जो मजमूओ मिठी मुराद कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु महताब महबूब जो। हाणे हे नोट कजो, हे अहम आहे मिठी मुराद, ठीकु आहे। हाणे कुझु इंफॉर्मेशन महताब महबूब जे बारे में, त असुल में पहिरियों नालो महताब मुनवर ऐं बाद में शादी थी महबूब शेख सां, त पोइ बणिजी वई महताब महबूब, ठीकु आहे। हिन जा किताब, कुझु कहाणियुनि जा किताब आहिनि जनमे चांदीअ जूं तारूं, मिठी मुराद, लहर लहर ज़िंदगी, पुले सरात, इहे छा आहिनि? कहाणियुनि जा किताब अथसि। ऐं नावलनि जा किताब ख़्वाब खुशबू छोकिरी, प्यार पनाहूं छावरा, ऐं हे ख़ाकनि जो किताबु आहे जीअ झरोका।
उन खां पोइ सफ़रनामा बि लिखियईं, उन्हनि में अंदरि जनी उञ, सुरह सुरह सार, राहूं चंड सितारा। अॻिते था हलूं। सवाल 77 ही शेर कंहिंजो आहे? डॉक्टर नज़ीर निमाईअ जो। 78 शाइर जो नालो ॿुधायो? कौसर बुर्डो। सवाल 79 टू गो विदाउट सेइंग, को शक शोबो न हुअणु। सवाल 80 टू किराए ओवर स्पिल्ट मिल्क जी माना आहे अजाई वावेला करणु। सवाल 81 उहो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म या ज़मीर जे पुठियां अचे ऐं उन जो लाॻापो जुमिले जे ॿियनि लफ़्ज़नि सां ॾेखारे उनखे चइबो हर्फ़ जर। हीअ हर्फ़ जर जी डेफिनेशन हिन अंग्रेज़ी में प्रीपोज़िशन चऊं, जीअं इन, ऑन, एट, ऑफ, अगेंस्ट, इहे जेके प्रीपोज़िशन आहिनि। सवाल नंबर 82 इस्म या ज़मीर जो जुमिले में ॿियनि लफ़्ज़नि सां जेको लाॻापो आहे या उन जे लाॻापे ॾेखारण लाइ जेका फेर फार उन इस्म या ज़मीर जी सूरत में थिए थी उनखे चइबो आहे इस्म या ज़मीर जी हालत। हाणे हीअ हालतूं 5 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हालत फ़ाइली, हालत मफ़ूली, हालत जरी, हालत इज़ाफ़त, हालत निदा। 5 हालतूं, ठीकु आहे, इस्म या ज़मीर जूं। सवाल नंबर 83 उहो ज़मीर जंहिं मां इहा ख़बर न पवे त कहिड़े इस्म बदिरां कमु आयो आहे उनखे चइबो ज़मीर मुबहम, ठीकु आहे। हाणे मिसाल, माना ख़बर न पए इहो ज़मीर कहिड़े इस्म जे बदिरां। मिसाल, मुंहिंजी मोबाइल को खणी वियो, हाणे केरु खणी वियो का ख़बर न आहे, ठीकु आहे, त इहो हिते ज़मीर मुबहम आहे। कराची खां केरु आयो का ख़बर न आहे, इहो बि ज़मीर मुबहम। ही ख़बर कंहिं ॾिनी, ख़बर न आहे, ठीकु आहे, इहो बि ज़मीर मुबहम। के त सच बि ॻाल्हाईंदा आहिनि, कहिड़ा के ख़बर न आहे, त इहे ज़मीर मुबहम आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ शाइर जो नालो ॿुधायो? इमदाद हुसैनी। सवाल 85 ही कंहिंजो शेर आहे? शमशीर हैदरी जो। 86 हार्प ऑन द सेम स्ट्रिंग जो मतिलबु आहे हिकु ई ॻाल्हि चवंदो रहणु। सवाल 87 कीप बॉडी एंड सोल टुगेदर जो मतिलबु आहे बुख खां बचणु। सवाल 88 ज़मान मुस्तक़बिल जा क़िस्म आहिनि 2। 99 मखदूम लाल शाहबाज़ कलंदर जी वफ़ात जो साल 648 हिजरी आहे, इहो कहिड़े लफ़्ज़ मां निकिरंदो? हाणे इन सुवाल जी का ख़बर नथी पए त छा थो चवणु चाहे, ठीकु आहे। अॻिते था हलो। सवाल नंबर 90 काके भेरूमल जो नाविल वरियल ऐं नेमत कहिड़े सन में छपियो? 1915 में, ठीकु आहे। हाणे हे काको भेरूमल जेको आहे सो इहो अहम आहे, इन ते थोरो असां ॻाल्हाईंदासीं, ठीकु आहे। काके भेरूमल महरचंद आडवाणी जो जेके किताब आहिनि उन में लतीफ़ी सैर उन जो किताबु आहे। उन सिंधी ग्रामर ते हिकिड़ो लिखियो वॾो सिंधी व्याकरण 1905 में लिखियईं, ठीकु आहे। गुलकंद हिकिड़ो जेको आहे रिसालो या किताबु लिखियईं 2 जुल्दनि में, जंहिंमें इस्तिलाह ऐं पहाका ॾिनल आहिनि। उनखां पोइ शाह लतीफ़ जे रिसाले जी पहिरीं लुग़त बि इन लिखी, जंहिंजो नालो आहे ग़रीब लुग़ात 1917 में। उनखां पोइ नाविल आंध्र संदरिका 1910 में नाविल लिखियईं इहो। मोहनी बाई 1917 में नाविल लिखियईं। वरियल ऐं नेमत 1915 में नाविल लिखियईं। ॿियो सिंधी ॿोलीअ जी तारीख़ सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते किताबु लिखियईं जेको 1931 में छपियो, इहो बि जेको आहे सो काके भेरूमल जो जेको आहे सो उहा काविश आहे, ठीकु आहे। सवाल नंबर 91 आहे 1920 में खानचंद दुरियाणीअ कहिड़ो नाटक लिखियो? गुलाब जो गुल। सवाल नंबर 92 ही शेर कंहिंजो आहे? इहो मखदूम तालिबुल मौला जो आहे। सवाल नंबर 93 हमीद सिंधीअ जी कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ कहिड़े नाले सां छपियो? हाणे जेके हिन किताबु लिखियो पहिरियों कहाणी जो उनजो नालो हो किताब जो सीमी, ठीकु आहे। ॿिया किताबनि जा कहिड़ा अथसि? राणा राजपूत, इहो बि कहाणियुनि जो किताबु आहे हमीद सिंधी जो। जाग बि तुंहिंजे जीअ सां, इहो बि कहाणियुनि जो किताबु आहे हमीद सिंधीअ जो, ठीकु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 94 आहे हैदराबाद मां शाया थींदड़ अख़बार पंजतनी कॾहिं शाया थिए थी? इहा हफ़्तेवार आहे। सवाल नंबर 95 लतीफ़ जी शाइरीअ जो जदीद फ़िक्र नाले किताब जो लेखक आहे सलीम भुट्टो। सवाल नंबर 96 हीअ कंहिंजी शाइरी आहे? शमसुद्दीन बुलबुल जी। सवाल 97 द ABC जो मतिलबु आहे बुनियादी इल्मु। 98 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर मूमल राणो में। 99 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर कल्याण में। सवाल नंबर 100 आदम सीलानीअ जो ही बैत कंहिंजो मिसाल आहे? सुनते सवाल व जवाब जो। त हीअ असांजो मॉडल पेपर नंबर 18 हुयो, जंहिंजा इहे आंसर बि हिते हिकु दफ़ो तव्हांजे साम्हूं आहिनि। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़, ख़ुशि रहो ऐं आबाद रहो।